अॼु असां ऑनरेबल कोर्ट में मौजूदु आहियूं ऐं ईअं ई थींदो आहे जॾहिं ॿुधणी थियणी हूंदी आहे त इन्हनि मां को न को बीमारी जो बहानो को न को बहानो ठाहे करे भॼण जी कोशिशि कंदा आहिनि। हीअ भाॼियो कण हूअं ई आहिनि, शुरू खां वठी असां चई चुका आहियूं त हिननि खे भॼण खां सवाइ ॿियो को रस्तो न आहे, छो त कानून हिननि खे सोगो करे चुको आहे। अच्छा, हिन में इहो थियो त असां अॼु ऑनरेबल कोर्ट में मौजूदु हुआसीं ऐं असांजो जेको सेकेंड विटनेस हुयो उहो गवाही ॾियण जे लाइ हिते मौजूदु हुयो ऐं जॾहिं हू विटनेस बॉक्स में अची करे गवाही ॾियणु शुरू कई, कुझु ई पॉइंट्स ते ॻाल्हायो त हुनखे ॻाल्हाइण खां रोकियो वियो जवाबदार धुर जे तरफ़ खां। हिकिड़ी एप्लीकेशन मूव कई वई त जेको हुन ॿुधो आहे, जेको हुन ॾिठो आहे, उहा ॻाल्हि न ॻाल्हाए। हिननि जो मक़सदु इहो आहे त जेको असां चाहियूं उहो विटनेस ॻाल्हाए, जेको असां चाहियूं उहा गवाही ॾिए, जेका हुननि ॾिठो ॿुधो आहे उहा गवाही न ॾियनि। हाणे इहो त थियणो न आहे। हिननि कोर्ट खे हिकिड़ी एप्लीकेशन ॾिनी त जेको हिननि ॿुधो ॾिठो आहे इहा शइ रिकॉर्ड ते न आंदी वञे। कोर्ट हिननि जी उहा दरख़्वास्त रद्द करे छॾी। दरख़्वास्त रद्द थियण जे बावजूद बि हुननि जेको आहे सो तारीख़ वरिती ऐं जेको आहे सो असांखे जेका अॻिली तारीख़ आहे उहा 11 अगस्त जी मिली। ऑनरेबल हाई कोर्ट जा बार बार ऑर्डर्स आहिनि। मतिलबु मूंखे बीइंग अ स्टूडेंट ऑफ लॉ मां हैरान आहियां त सुभाणे मां सोचां थी त प्रैक्टिस कीअं कंटिन्यू कंदमि, कीअं मां वकालत कंदमि, जॾहिं हिते मां इहो हाल ॾिसां थी त जहिड़े तरीक़े जी प्रैक्टिस रखी वई आहे। मां त ज़ाहिर आहे जेके बि लॉयर्स आहिनि उन्हनि जी रेस्पेक्ट कयां थी, मुंहिंजा सीनियर्स आहिनि, पर उन जे बावजूद बि हिते जेका सिस्टम आहे, जेका प्रैक्टिस आहे, उहा ॾिसी करे दिलि आज़ारी ज़रूरु थिए थी असांजी। ऐं जेको हीउ पॉइंट खयो वियो आहे उन में ऑनरेबल कोर्ट जॾहिं हिननि जी इहा प्ली रिजेक्ट कई आहे त हीअ हाई कोर्ट वञण जो बहानो ठाहे करे ऐं हिननि पंहिंजो तारीख़ वरिती आहे त असांखे अॻिली तारीख़ ॾिनी वञे। मतिलबु हिननि जो मक़सदु इहो ई आहे त केस न हले, केस डिले थिए, के 2-4 साल अञा वधीक लॻनि, छो त असांखे थकाइण जी कोशिशि कई थी वञे। पर असां इहा शइ वाज़े चई चुका आहियूं बार बार, असां थकबासीं न, पर वरी बि इहो अदलिया ते हिकिड़ो वॾो सवाल या निशान आहे त हिकिड़ी न्याणी 6 सालनि खां इंसाफ़ जे लाइ अचे थी पई ऐं 6 सालनि में इंसाफ़ न थी सघियो आहे। बार बार कोर्ट्स जा ऑर्डर आहिनि, हाई कोर्ट जे ऑर्डर खे पेरनि जे हेठां ॾेई करे जवाबदार धुर हली थी वञे कोर्ट मां ऐं असांखे इंसाफ़ नथो मिली सघे। SHO जी ज़मानत